नाज़िम टंडोलायार में सिंध एक्शन कमेटी तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर नसीर शाह। जी नसीर, छा तफ़सील आहिनि? जी त नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त सॼे संद जीअं टंडोलायार में बि सिंध एक्शन कमेटी जा पंहिंजो कारकुन ऐं हमदर्द सरापा एहतजाज आहिनि। उन सिलसिले में सिंध एक्शन कमेटी पारां प्रेस क्लब टंडोलायार ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें SDP अवामी तहरीक ऐं जिस्कम समेत ॿियनि माण्हुनि पार्टी जे ॿियनि माण्हुनि बि शिरकत कई ऐं वॾे अंदाज़ में कारकुन गॾिजी विया ऐं कारकुननि उबदारींदे नारा हणंदे मुतालबो कयो सिंध हुकूमत खां ऐं आला अख़्तियारी वारनि खां मुतालबो कयो त सिंध मां जेके बि एक्शन कमेटी जा कारकुन गिरफ़्तार कया विया आहिनि या गुम कया विया आहिनि ऐं जिन ते कूड़ा केस कया विया आहिनि त उहे कूड़ा केस वापसि वठी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में असां एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। जी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ नसीर अहमद जी महिरबानी।